करमपुर लगनापर कोट थाने जी हद ॻोठ रांगन वासी बेवा औरत मुस्मात नाज़ुल खातून कुरान पाक साण खणी पंहिंजे ॿारनि समेत एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजे मुड़ुसु अली हसन शेख खे फ़ौत थिए 13 साल थी विया आहिनि। मां पंहिंजे बचड़नि सां ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी। मुंहिंजा भाइर गुलशेर शेख जेको कराची में रिहाइश पज़ीर आहे ऐं ॿियो भाउ ग़ुलाम शबीर शेख जेको शिकारपुर में रिहाइश पज़ीर आहे से मूंखे ज़ोरी शादी कराइणु चाहिनि था। मुंहिंजी धीअ मुस्मात हज़ूरा जेका मुंहिंजे भाइटे इमदाद शेख खे ॾिनल हुई उन ते तशदुद करे उनखे घरां कढी छॾियो आहे। बेवा औरत मुस्मात नाज़ुल खातून पंहिंजी धीअ ऐं पुटनि समेत एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजा भाइर गुलशेर शेख ऐं उनजा पुट जेके मूं ते ॾेर सां ऐं मुंहिंजी धीअ खे चाचे सां नाह कराइण जो इल्ज़ाम लॻाइनि था। बेवा औरत आख़िर में चयो त मूंखे ऐं मुंहिंजे ॿारनि खे मुंहिंजे भाइरनि मां जान जो ख़तरो आहे। IG सिंध DIG लाड़काणो SSP शिकारपुर ऐं ॿिया वस वारा असां सां थींदड़ नाइंसाफ़ी जो नोटिस वठी इंसाफ़ ॾियारनि। ॿिए तरफ़ मुज़ाहिरीन जो छा चवणु हो, अचो त ॾिसूं था हिन तफ़सीली रिपोर्ट में। मौजूदु आहियूं करमपुर भरिसां नापरकोट थाणे जी हद ॻोठ रांगन में जेको आहे त ॻोठ रांगन रहवासी शेख बिरादरी पंहिंजे ई बिरादरी जे माण्हुनि जे ख़िलाफ़ सरापाए एहतिजाज आहिनि। उन्हनि जो वधीक छा चवणु आहे, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कयूं था। मुंहिंजे मुड़ुस खे 14 साल थी विया आहिनि। मुंहिंजे मुड़ुसु फ़ौत थी वियो आहे। मुंहिंजा नंढा बचा आहिनि। उन खां पोइ मूंखे धमकी था ॾियनि त तूं शादी करणु चाहे। शादी करणु मां नथी चाहियां। मुंहिंजो अछो मथो आहे, 6-7 पुट आहिनि, 5 धीअ आहिनि। उन खां बाद में जो मां शादी करणु नथी चाहियां त मूंखे ॾेर सां ॾोही था ॾियनि। सम्झी वियो न, धमकियूं था ॾियनि असां तोखे पढ़ाईंदासीं, असां तोखे हीअं कंदासीं। अबो मुंहिंजो बि ज़िंदा वेठो आहे। हाणे पोड़ो थियो वीचारो, हाणे उनखे कन ते नथा पुॼाइण ॾियनि। हाणे चवनि था तूं शादी कर। शादी न कंदे मुंहिंजो ॾेर अबो आहे, इन सां तूं करीं। छोकिरी नंढड़ी धीअ मुंहिंजी पढ़ाए ॾिनी आहे। 5 साल थी विया आहिनि। मुंहिंजी धीअ खे न ॻाल्हाइणु ॾिनी, न ॿोलाइणु ॾिनी, न छॾनि बि सयूं। मार कुट उनखे धमकियूं, उनखे दड़का दाब ॾेई करे कुटे मारे डुकाए छॾियो अथनि। घर खां कढी छॾनि। वीचारी धीअ मुंहिंजी थाणे ते किरी आहे वञी। चाचो भाउ छॾाइण विया नी, चाचे सां हाणे ॾोही ॾियनि था त चाचे सां कारी आहे। नाहक में मुंहिंजी धीअ खे कुटियो अथनि, मुंहिंजे ॾेर खे कुटियो अथनि, मुंहिंजे पुट खे कुटियो अथनि। उहे कराची में वेठो आहे। नाजाइज़ियूं नाहक ॾाढियूं नाजाइज़ियूं मां सां करनि था, वैल मां सां करनि था। मूंखे मुंहुं ॾेखारण अहिड़ो न कयो अथनि। भाइरनि मुंहिंजा ज़ुल्म मां सां ॾाढा कयो अथनि। हिन क़ुरान ते मदद करनि मुंहिंजी, मूंखे जान छॾनि मुंहिंजी। मां इन शादी कई है। मां ॾींहुं राति मार कुटे मारनि था, कुटंदा इन सिर बचाए चाचे घर चाचे मदद कई। हाणे चिंता कनि कारी आहे, ख़राबु आहे। उन हिसाब सां मां सां नाजाइज़ी करंदा। मुड़ुसु ॾेर विढ़नि था, सहुरो विढ़े थो, मारनि था, कुटनि था, धका हणनि था मथे में। किना धका मथां सूर थो करे अञा ताईं। हाणे आज़ूबाज़ू धका थो। पंहिंजी मर्ज़ी सां मोटी आहिनि। हा, पंहिंजी मर्ज़ी सां मोटी आहियां। न रहंदो न, बसि हाणे जान छा हिन खां हाणे वेंदो मारी था। उहे चवनि था अगवा करे विया आहिनि। न अगवा भैया न, मां पंहिंजी पाण ई, मां पंहिंजो चाचो भेण वेझो आहे। मां चाचे जी पाण वई वरी मुंहिंजी मदद घुरे। चाचे मां हल तूं मां थियो तो ॻोठ पुॼाईंदो। पंहिंजो भाउ पुटु साण हुयो। मामा आहिनि गुलशेर वारा, या मुंहिंजी अमर सां नाजाइज़ी करनि था, नाक विढ़नि था पिया। उहा करनि था त असां काए वञूं, मुंहिंजी इहा भेण काए वञूं। असांजो नानो चए थो त जेको आहे हे मां पंहिंजी भेण इहा धीअ त बचनि जे मथां छॾी आहे। उन ॿाहिरि चिंता सां हिनखे पढ़ाईंदा त वेठी करे पुराड़ी खे। जी हे मुंहिंजी भेण आहे, हिनखे विढ़िया हुते विढ़िया आहिनि, मोकल लाइ बि न छॾनि पिया। हे अची थाणे में किरी आहे। अची उन्हनि असांजो चाचो आहे जेको, उन्हनि अची करे हिते मालिकी कई। भाउ बि हुते जेको आहे पुॼी वियुसि। इंसाफ़ खपे। अपील सरकार खे कयूं था बाबा असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ कयो। इन ॿाहिरि असांजे नाजाइज़ी करनि था, विढ़नि था। शबीर आहे, ग़ुलाम शबीर, इहो गुलशेर आहे, उनजा पुट विढ़नि था, असांखे धमकी ॾियनि था। असांजे मौत चाचे खे विढ़ी विया आहिनि, असांखे नाजाइज़ी करनि था, विढ़नि था। भेण असांजी खे विढ़नि था, घरों कढी छॾियो अथऊं। जी नाज़रीन, ॻोठ रांगन रहवासी जेको आहे त मुस्मात माई नाज़ुल एहतिजाज कंदे चयो त मुंहिंजा 2 भाइर आहिनि गुलशेर ऐं शबीर जेके मूंखे ज़ोरी पढ़ाइणु चाहिनि था। हुनजो चवणु हो त आउं हाणे कुराड़ी थी चुकी आहियां। पंहिंजे काफ़ी साल पहिरियां मुंहिंजो जेको मुड़ुसु गुज़ारे वियो। मां पंहिंजे बचनि सां जेको आहे ज़िंदगी गुज़ारणु चाहियां थी ऐं मुंहिंजे जेके भाइर आहिनि उहे ज़ोरी मूंखे जेको आहे त पढ़ाइणु चाहिनि था।
ऐं उन खां अलावा उन जो वधीक चवणो हो त मुंहिंजी हिकु न्याणी बि उन्हनि खे ॾिनल हुई जंहिंखे हू हर वक़्तु तशदुद कंदा हुआ ऐं उन ते तशदुद करे ज़ुल्म करे उन्हनि खे जेको आहे त घरां कढी छॾियो अथनि। हाणे उन ते मुख़्तलिफ़ तरह जा जेको आहे इल्ज़ाम हणनि था। एहतिजाज कंदड़ शेख बिरादरी जेको आहे त वस वारनि खां मुतालबो कयो त असां सां थींदड़ नाइंसाफ़ी जो नोटिस वठी असांखे जेको आहे त इंसाफ़ ॾियारियो वञे। कैमरामैन टीम सां गॾु जावेद उस्मान बिजाणी, जटिन वेब न्यूज़, नापरकोट।